अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां दादू शहर जे अंदरि पहुर मलू जे पहुरनि जे वाड़े ते आया आहियूं। अदो हितां जो मालिक आहे। हा, छा हाल आहे? खेरा नालो छा आहे तव्हांजो? बशीर। बशीर अहमद। हाँ। माशाल्लाह। अदा हे तव्हां त रोजूं धारींदा हो? जी जी। हे रोजूं जा तव्हां शौक़ीन हो? हाँ रोजूं वग़ैरह धारींदा हो? हे हो ॿियो टियों? बिल्कुलु। भई त मेह बि वती आहे जा? हाँ हाँ। माशाल्लाह। घणे में वती आहे दा? 6 लाख। 6 लाख रुपया? जी। घणो थी खीर ॾे? 5 किलो। 5 किलो? वाह वाह वाह। पहिरियां त शौक़ु ॾिसो। ये मजदूर आहे। मज़दूर आहे? हाँ, ये मजदूर आहे। ने पगार 20,000 है। अलाए में आहे? माशाल्लाह। ये में अथन? 6 लाख। पहिरियां त अञा 21 कोन थियो आहे में जो 5 किलो थी ॾे। इनशाला 12-13 किलो ते पुॼी वेंदी। जी जी। अलाह बरकत ॾे। ॿियो त ख़ैरु आहे? ख़ैर जो आमन। उठ तव्हां टाइम लॻो पियो आहे? हाँ। माशाल्लाह। अधे जो उठ